सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। वॾे बणजण जो हिकिड़ी असांखे हमेशह यादि रखणु खपे। असां कंहिं बि जॻह कंहिं बि मोड़ ते हुजूं, मालिक जी वॾी रहमत हूंदी आहे, असांखे वॾो बणाईंदो आहे। वॾे में वॾी रहमत आहे हर हिकु खे। तोड़े को पीउ आहे, तोड़े को टीचर आहे, तोड़े कोई घर जो वॾो आहे, समाज जो वॾो आहे, माहौल जो वॾो आहे, धर्म जो वॾो आहे, जेको बि आहे उनते इहा मालिक जी वॾी रहमत आहे जो असांखे वॾो बणायो आहे। लेकिन असल चीज़ आहे असां वॾा जेके उहो पंहिंजे नंढनि खां वॾा असांखे यादि रखणु खपे। नंढनि जी नज़र में असां सदाई वॾा थी करे रहूं, इहा चीज़ यादि रखजो। जंहिं ॾींहुं असां नंढनि जी नज़र में नंढा थियासीं उन ॾींहुं कॾहिं बि वॾा न थी सघंदासीं। उनजो हिकिड़ो बहितरीनु मिसाल आहे। जेसि ताईं छाकाणि नंढनि जी नज़र तमामु तेज़ हूंदी आहे, वॾनि जी नज़र तेज़ न हूंदी अथव। असां आमतौर चवंदा आहियूं न, असां जेके वॾा आहियूं नंढे जी नज़रदारी कंदा आहियूं, हक़ीक़त में असां वॾा कुझु बि कोन हुए। असां पाण खे चङो सम्झंदा आहियूं, भई असां समझदार आहियूं, नंढा सभु ॾाढा होशियारु अथव। नंढे जी नज़र एॾी तेज़ अथव असां जान न छॾाए सघूं, जेके ई वॾा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं शादी थींदी आहे, जेसि ताईं ॿार न हुजे या ॿार बिल्कुलु नंढो हुजे, एसि ताईं घर में मर्द पावरफुल थींदो आहे, ताक़तवर हूंदो आहे, मर्द जी हलंदी आहे। जीअं ॿार पैदा थियो ऐं ॿार थोरो वॾो थियो, हिकदमि ज़ाल हावी पइजी वेंदसि, अहिड़ो चीचलाए रखंदसि, पूरो करे रखेसि, औरत हिकदमि ॾाढी थी वेंदसि। ॿार थियण को मर्द जी कॾहिं न हलंदी अथव, ॾाढी मुश्किल हलंदी आहे कंहिंजी बि। ॿार को अॻु में मर्द ॾाढो आहे, ॿार को बाद में औरत ॾाढी आहे, उन सां कोई न पहुची सघंदो आहे। उनजो जेको कारण आहे उहो मेन अथव, मर्द बेफ़िक्र हूंदो आहे, जेको बि आहे उहो कंहिंसां बि फोन ते ॻाल्हाईंदो, कुझु बि चवंदो, किथे बि ॻाल्हाईंदो वेंदो, कुझु बि हूंदो। हाणे जेसि ताईं उनखे ॿार न आहे या ॿार नंढो आहे, एसि ताईं उनखे परवाह आहे कोन। जीअं ई ॿार थोरो चङो थियो, उहो ॻाल्हाइण जहिड़ो थियो, सम्झ वारो पेर खणण जेतिरो थियो, थोरो घुमियो, हर मर्द हर पीउ हर वॾो सम्झंदो आहे हे त ॿार आहिनि, छा त को कहिड़ी ॻाल्हि आहे। उनजे साम्हूं कॾहिं बि कुझु ॻाल्हाईंदो, कुझु बि चवंदो, काई बि ॻाल्हि हलंदी, उनखे माफ़ी करणु शुरू कंदी आहे। ॾिसे कंहिंसां ॻाल्हाईंदो पिया, छा कंदो पिया, जेको फोन ते लॻो वेंदो आहे। ऐं उनखे का हिकिड़ी माइनस पॉइंट मर्द जी हथ अची वई, सॼी ज़िंदगी चीचलाए रखंदसि, जेका बि आई। पोइ ॿार जेको बि चवेसि, ऐं पोइ अॻिते हली घणा ॿार त अहिड़ा ब्लैकमेलर थी वेंदा आहिनि, तूं चओ न त मम्मी खे ॻाल्हि कंदो भाई, भाई जो हे कमु पूरो कर। ऐं हिकिड़ी चीज़ मम्मी खे काई हथ अची वई, कोई उन चई छॾियो या ॿार खे हणी छॾी, माना सॼी ज़िंदगी पूरी करे छॾी। जेका बि आहे मम्मी अहिड़ी थी लॻंदसि, जे सही मम्मी थी लॻंदसि, जेका समय साल खां पूरियूं पयूं नी ओड़ी मम्मी थी लॻंदसि। तंहिंजे करे ऐं इहा चीज़ हर फील्ड में आहे। असां समाज में हुजूं, माहौल में हुजूं, कारोबार में हुजूं, कंहिं जॉब में हुजूं, कंहिं पोस्ट ते हुजूं, कंहिं पद ते हुजूं, जंहिं जॻह ते बि असां हुजूं, इहा हर हिकु जॻह ते इहा चीज़ अप्लाई थींदी आहे। नंढनि जी नज़र ते तो तेज़ हूंदी आहे,
जेको भी असांजे मातहत हूंदो उनजी एतिरी असांजे कड़ी नज़र रखियल हूंदी आहे। थोरी ग़लती करे मां हिनखे ब्लैकमेल कर। जंहिं बि वॾे थोरी काई ग़लती कई, का मिस्टेक कई कंहिं बि जॻह ते, उते उहो हर दफ़े चवंदो भई तूं पाण ई कंदो पिया, मूंखे छा कंदे। उनजी इज़त ख़तम थी वेंदी बस, जेका बि आहे। कंहिं बि पोस्ट ते हुजे, कंहिं बि पद ते हुजे, कंहिं बि जॻह ते हुजे, पाण खां मातहत खे अगरि उनजी काई कमी लॻी तो अॻिते कुझु न करे सघंदा। काफ़ी मां अहिड़ा पोस्ट ॾिठा आहिनि जॾहिं हेठि पोस्टुनि ते हूंदा आहिनि, उहे हिकदमि करे लेन देन या कॾहिं कुझु हूंदो बि आहे, पर जॾहिं हू वधंदा आहिनि, अॻिते ईंदा आहिनि, त पोइ जीअं की मथी कसे ते पहुचंदा आहिनि, ऐं पुराणो माण्हू साम्हूं अची वेंदो अथनि, त हुनखे पतो आहे कल कलो की असांजो काॾो हे वरी अॼु पाण खे सम्झे थो बग़ैर पुछे सही करे ॾियईं भई हाणे मां हिते न पहुची सघंदुमि, जेको बि आहे, छाकाणि मुंहिंजी कमी जे हथ में आहे। मां हिकिड़े फंक्शन में ढाई कलाक जो फंक्शन फॉरेन में हुयो। उते पुराणा ॿ दोस्त आया ॿियनि मुल्कनि खां, हिकिड़ो हिकिड़े को आयो, ॿिए को, अॻे उहे काॾे रहंदा। हाणे उन दौर में एक गॾु खेजा गॾु हुया, जेको हुयो बेफ़िक्र हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा, जेके लफ़्ज़ हूंदा हिक ॿिए खे चई छॾींदा। हाणे हिकिड़ो जेको जो दोस्त ॿाहिरि रहियो, उहो स्टेटस वाइज़ घणो मथे अचियो हुयो। हो ओड़ो हुया ॿई दोस्त, हर कंहिंजो पंहिंजो स्टेटस हो। तो जेको ॿियो दोस्त मारे आयो, चयोसि हाणे कुझु बि करो, हिनखे तव्हां मना करो, मूंखे कुझु चवे न। छो जो हे मूंखे चवंदा मूंखे भरी सभा में जीअं तोखे मां न ढेला ॻाल्हाईंदुमि, सभु उहे लफ़्ज़ तोसां मां ॻाल्हाईंदुमि, पंहिंजी दोस्तीअ मां तोसां जो घटि कंदुमि। हुनखे पंहिंजी इज़त बचाइण दुखी थी वई, भई जहिड़ा हुयासीं असां हाणे बि ओड़ा रहंदासीं, न असां कहिड़ो फ़र्क़ु ईंदो। असां त पुराणा दोस्त, पुराणा साथी। तंहिंजे करे असां जॾहिं वॾा थियूं, असांजी काई अहिड़ी कमी न हुजे जेका असांजे कंहिं हेठि खे हथ अची पए। असां जेको वॾो पाण खे रखूं, पंहिंजी नंढनि जी नज़र में हमेशह वॾो बणाए करे रखूं। जहिड़ी नंढनि जी नज़र में असां वॾा रहियासीं, असांखे कोई हिलाए नथो सघे। जंहिं ॾींहुं पंहिंजा नंढनि जी नज़र में असां नंढा थी वियासीं, कोई असांजी इज़त बचाए न सघंदो। असांजी इज़त उछलंदी, हर कुझु तो मां ही विधो, मां ही कयो, मां ही कयो। ऐं वॾो थियण हक़ीक़त में वॾी रहमत हूंदी आहे। असां उन रहमत खे विञायूं बि छो? नंढो थियण आशीर्वाद हूंदी आहे, वॾो थियण रहमत हूंदी आहे। असां ॿई उनखे न विञायूं। असां जेके पंहिंजो घर, समाज, माहौल, मुआशरो, धर्म सभ खे ऊंचो ॾिसणु चाहियूं था, असां न आशीर्वाद को वञूं, न रहमत को वञूं। असांजो जीवन एतिरी ऊंचाई पकड़ींदो जंहिंजो को अंदाज़ न हो।